समारोह खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सरताज काइमखानी जो कम अञा ताईं रोलड़े जो शिकार। मिटी जी भराई न थियण करे गुज़िरियल बरसातुनि जो पाणी 2 महीना बीठो रहियो। उस्ताद वेचारा रोड ते ॿारनि खे पढ़ाईंदा रहिया। उस्तादनि जी महिनत सां परे परे खां शागिर्द तालीम पिराइण ईंदा आहिनि। हींअरी सां बिल्डिंग खे ॾार पइजी विया आहिनि। बाथरूम जे मथां टांकी ठाही नाहे ॾिनी वई ऐं न ई बाथरूम ऐं कमरनि जा दरवाज़ा लॻाया आहिनि। इन ई स्कूल में 158 शागिर्द पढ़नि था, जंहिंमें 58 नियाणियूं, 2 लेडीज़ टीचर। बाथरूम में दरवाज़ो न हुअण करे नियाणियुनि ऐं लेडीज़ टीचर खे पेशाब करण जी ॾाढी तकलीफ़ आहे। स्कूल में ॿारनि खे सहूलियत न हुअण करे ॿारनि जो रेशो ॾींहों ॾींहुं घटि थींदो वञे। ॿियो ख़ासि करे माइटनि पंहिंजी नियाणियुनि खे ऐं ॿारनि खे स्कूल मोकिलणु छॾे ॾिनो आहे। असां मुतालबो था कयूं आला इख़्तियारनि खे, ख़ासि करे एसी साहब समारोह खे इन ई कम जो नोटिस वठे ऐं इंक्वायरी करे जल्द खां जल्द स्कूल जो कमु मुकमल करायो वञे। उमरकोट वेझो कमनि जे फसल खे बाहि लॻी वई, लखें रुपयनि जो नुक़सान। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। उमरकोट वेझो ॻोठ गुजर नगर में ज़मींदार आस मोहम्मद जट जे कमंद जे फसल खे कटाई दौरान ओचितो बाहि लॻी वई। 2 एकड़ कमंद सड़ी रखी वियो। इतला ते हद जी पुलिस बॉर्डर फार्म फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। ज़मींदार आस मोहम्मद ॿुधायो त कमंद में मज़दूर कटाई जो कमु करे रहिया हुआ। सिगरेट दुखाइण सां ओचितो बाहि लॻी, जंहिं करे 8 लख मालियत जो कमंद सड़ी वियो। ज़मींदार पारां का बि कानूनी कार्रवाई न कराई वई। पुलिस जो मौक़िफ़। उमरकोट से रिपोर्ट कर रहे हैं डॉक्टर हेमलाल वाघानी, ब्यूरो चीफ। उमरकोट डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज उमरकोट अब्दुल कुदूस मेमन ने सिविल सीनियर जज समारोह सजाद अहमद चांडियो, सिविल जज कुंडरी जे सूरज और उमरकोट बार के सीनियर वकील मोहम्मद इस्माइल कुंभर, परशोत्तम खत्री, खमीसो खान चौहान और दीगर के साथ जुडिशल कॉम्प्लेक्स कुंडरी पहुंचकर दस्तखत लगाकर शजरकारी मुहिम का आगाज किया। उस मौके पर उन्होंने जुडिशल कॉम्प्लेक्स कुंडरी में आवाम की सहूलत के लिए मोबाइल चार्जिंग स्टेशन और किताब पढ़ने के लिए बुक स्टॉल का भी इफ्तिताह किया। उस मौके पे उन्होंने कहा कि मौसमी तब्दीलियों और माहौल को बेहतर बनाने के लिए दरख्त लगाना इंतहाई जरूरी। उन्होंने कहा कि अवामी मकामात पर ज्यादा से ज्यादा दरख्त लगाने चाहिए ताकि आवाम बेहतर माहौल फराहम हो सके। उस मौके पे उन्होंने टाउन कमेटी कुंडरी के अमले को हिदायत देते हुए कहा कि शहर की सफाई सुथराई पर खुसूसी तवज्जो दी जाए। उस मौके पे टाउन कमेटी कुंडरी के टाउन ऑफिसर जान ज़ेब आरई, महकमा जंगलात के एहलकार तलका कुंडरी के वकला और दीगर अफराद भी शामिल थे। पुरानी शादीपली में 11,000 वोल्टेज जे थंभे ते गुलाम अली मंगरियो चढ़ी वियो, जंहिंजो मुतालबो हो त मुंहिंजा माइट मूंखे गाॾी ठाराए नथा ॾियनि। जंहिं दौरान मौके ते ई पुलिस ऐं सहाफ़ी मोहम्मद बचल ऐं वापडा जो अमलो पहुची वियो। उन दौरान काफ़ी आवाम बि गॾु थी वई। कलाक खां पोइ वापडा मुलाज़िमीन पुलिस ऐं रिंद बिरादरी की मदद सां लाथो वियो। वारसनि खे बि इतला कयो वियो, पर वारसनि मां केर बि न आहे पहुतो। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ। पोइते जाओ, घस खाली करो उनके भेज दो, खड़ी हलो बाबा परे दियो, हम ठहर छड़ियो बिठो तो आगे में छा करना।
समारोह खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ। समारोह भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर, मेंघवाड़ बिरादरी जा 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी, हिकु ज़ख़्मी हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल। समारोह भरिसां उमरकोट रोड ते एंट्री गेटनि वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। नतीजे में ॿिन्ही मोटरसाइकिलनि ते सवार मेंघवाड़ बिरादरी जा शबीर वाटर जो रहवासी 20 सालनि जो दिलीप पुट शोजी ऐं बिरोही आबाद जा रहवासी 22 सालनि जो राजेश पुट नानजी, 30 सालनि जो नानक पुट वालजी मेंघवाड़ सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे जी इतला ते समारोह पुलिस हादसे वारे हंधि पहुची टिनी ज़ख़्मियुनि खे खणाए समारोह अस्पताल आंदो, जितां तिबी इमदाद ॾेई ज़ख़्मी नानक मेंघवाड़ खे हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। बॉर्डर फार्म खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ मीरपुर ख़ास। गुज़िरियल ॾींहुं बॉर्डर फार्म पुलिस राति जे वक़्तु ॻोठ आबेदार ऐं पलाश पाड़ो मां ॻोठ भरिसां दुकान तां वेंदड़ ॿिनि पोरहत नौजवाननि खे खंभे खणी वई, जंहिंमां हिकु नौजवान धारू कोली ते 100 लीटर शराब रखण जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो ऐं हिकु नौजवान खे ॾेती लेती बैदि आज़ादु करे छॾियो। ज़रनि मूजिबि नौजवान धारू कोली ते ॼाणायल 100 लीटर शराब बि पहलाज पाड़ो जे शराब जे अॾनि जे मालिकनि गुलियो कोली ऐं ॿियनि पुलिस खे ॾिनो। पुलिस उन शराब समेत नौजवान खे ॻोठ भरिसां गिरफ़्तार करे वई। कुझु देर बाद केस दाख़िल बि करे छॾियो। ॿिन्ही नौजवाननि जी बिना जवाज़ गिरफ़्तारी ते वारिस सख़्त परेशान थी विया आहिनि ऐं शराब अॾनि जे मालिकनि गुलियो कोहली ऐं ॿियनि मुतासिर नौजवाननि जे वारसनि खे मुसलसल डाज में रखी इहो चयो वियो त असां 5000 ॾेई ॿिन्ही नौजवाननि खे आज़ादु करायूं था। कुझु देर बाद ॿिन्ही नौजवाननि मां हिकु धारू कोहली ते शराब रखण जो कूड़ो केस बि दाख़िल थी वियो। नौजवाननि खे गिरफ़्तार करण आयल SHO बॉर्डर फार्म रोशन लिगारी पंहिंजी ज़ाती कार में कुझु अहलकार वठी बिना जवाज़ गिरफ़्तार करे वियो। SSP उमरकोट उज़ैर अहमद साहब बॉर्डर फार्म थाणे जे SHO ऐं कुझु करप्ट अहलकारनि खे फिल फोर मुअतल कयो वञे। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन एनजीओ तरफ़ां सर्दी जे हवाले सां मुफ़्त स्वेटर बदीन तहलके जे ॻोठ अहमद खान खोसो लॻ झंडू शाह दरगाह GPS अहमद खान खोसो में विराया विया। उन मौक़े ते शाहिद खोसो, ज़फ़र सोलंगी पिणु गॾु हुआ। ॻोठाणनि ऐं स्कूल जे हेड मास्टर कम जी साराह कई। उन मौक़े ते माहौलियात बाबति पिणु ॻोठाणनि खे आगाह कयो वियो। रिपोर्ट गुलाम मुश्तबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर ॾेई। असां सर्दी जे हवाले सां ग़रीब ॿारनि में शागिर्दनि में मुफ़्त स्वेटर तक़सीम करे रहिया आहियूं। शुक्रगुज़ार आहियूं स्कूल उमरकोट में प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब उमरकोट पहुची वियो। कोट गुलाम मोहम्मद जे रहवासी नौजवान मोहम्मद फरहान पुट मोहम्मद याकूब राजपूत KPK ज़िले हरीपुरा जी नारी लाइबा धी जावेद खान सां पसंद जी शादी करे छॾी। नारी जे वारसनि जे डप विचां दर बदर जोड़ो प्रेस क्लब उमरकोट पहुतो। आला इख्तियारनि खां तहफ़ुज़ फ़राहम करण जी अपील। उमरकोट में प्रेमी मोहम्मद फरहान संदसि ज़ाल लाइबा चयो त असां प्यार जी शादी कई आहे ऐं ज़िंदगी खे ख़तरो हुजण करे महफ़ूज़ हंधि पहुता आहियूं। इंतज़ामिया इम्कानी कूड़नि केसनि ऐं कंहिं बि नुक़सान खां बचण लाइ नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम करे। उमरकोट में प्रेमी जोड़ो साहिफ़ुनि सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ महफ़ूज़ हंधि ॾांहुं रवानो थी वियो। मैं जावेद खान की बेटी हूँ। KPK में रहते हैं हरीपुर में और कराची आई थे मैं, तो उधर से मैंने मीरपुर हाउस कोर्ट में आके शादी की है मोहम्मद फरहान से। तो किसी की कोई ज़ोर ज़बरदस्ती नहीं हुई थी, हमने अपनी खुशी से की है। मैंने पढ़ा हुआ है, मैट्रिक की हुई है, मेरी 19 साल उम्र है और हमारे राब्ते को 1.5 साल हो गया है। तो हमें तहफ़्फ़ुज़ दिया जाए कि मेरे ससुराल वालों को और मेरे शौहर को वो धमकियां दे रहे हैं मारने की, तो उनको कुछ तहफ़्फ़ुज़ दिया जाए कि कोई इन्हें कोई नुकसान ना पहुंचाए। और जो भी उनके कज़न वगैरह उन लोगों ने पकड़े हुए हैं उन्हें छोड़ दें, उन लोगों का कोई कसूर नहीं है।
कोई आपके साथ जबरदस्ती कोई मसला है? नहीं नहीं, कोई ज़ोर ज़बरदस्ती कोई मसला नहीं है। जबरदस्ती की है? नहीं।